ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह सां राग जी राणी आबिदा परवीन जी मुलाक़ात। राग जी राणी आबिदा परवीन पारां सिंध जी सक़ाफ़त खे हथी ॾियारण लाइ मुकमल सहकार जी ख़ातिरी। सिंध जी सक़ाफ़त खे प्रमोट करण लाइ मां हमेशह हाज़िर आहियां। आबिदा परवीन। सिंध जे टैलेंट खे अॻिते आणण लाइ आबिदा परवीन जूं ख़िदमतूं हासिल कई वेंदियूं। सूबाई वज़ीर। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह सां राग जी राणी आबिदा परवीन जी मुलाक़ात। राग जी राणी आबिदा परवीन पारां सिंध जी सक़ाफ़त खे हथी ॾियारण लाइ मुकमल सहकार जी ख़ातिरी। सिंध जी सक़ाफ़त खे प्रमोट करण लाइ मां हमेशह हाज़िर आहियां। आबिदा परवीन। सिंध जे टैलेंट खे अॻिते आणण लाइ आबिदा परवीन जूं ख़िदमतूं हासिल कई वेंदियूं। सूबाई वज़ीर। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।